नबी खबर दे खैर जी बुझतई सा नबी खबर दे खैर जी पंहिंजो अचणो भला कॾहिं मामा बुझतई सा नबी खबर दे खैर जी पंहिंजो अचणो भला कॾहिं मामा मां आहियां मुंतज़िर हिते जेको बीबी लफ़्ज़ आहे उहो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी अमर जे लाइ मां आहियां मुंतज़िर ऐं बीबीअ जा पिसर जंहिंजी ग़ैबत में तुंहिंजो क़याम बुझतई सा नबी सार उन जी वॾी आहे इहो मौला खे चइजां हीअ दुनिया ॾुखी आहे इहो मौला खे चइजां जंहिंजी असां रयत आहियूं उन इमाम जो ज़िक्र आहे सार उन जी वॾी आहे इहो मौला खे चइजां हीअ दुनिया ॾुखी आहे इहो मौला खे चइजां इहो हाणे गुज़रे नथी तुंहिंजी ज़ियारत बिना करे न देर ऐं ईसा कौसर जो हथां उनजे मूंखे पीअणो ई जाम बुझतई सा नबी सख़्तियूं हिन ॾिठियूं ॾाढियूं हाणे सघन रही आहे कर मदद हिन ज़ादार जी हाणे मौला हलिया ईसा नबी इहो न पोइ जाम अज़ादार जो या मौला या हादी या मैं रातो ॾींहुं तुंहिंजो नौकर कंदो तोखे सलाम बुझतई सा नबी वक़्त जे इमाम जी मारिफत रखंदासीं ऐं उन जो इंतज़ार रखे हिन दुनिया मां हलिया वेंदासीं त मौला जॾहिं ज़रूरु कंदासीं कि असांजे कब्रुनि मां उथारे चवंदा अचो मुंहिंजे लश्कर में शुमार त हू शायदि चवंदो जे मरी मां वञा ईसा अची मूंखे उथारे करे शामिल सिपाहियुनि में मूंखे मौला सवारे आवाज़ तोखे ईसा नबी ताहिरा जो ख़ताउनि जो मघर गुनाहनि सां भरियल ख़ताउनि जो मघर गुनाहनि सां भरियल कोई बि चइजां तुंहिंजो अदना गुलाम